अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया हक़सत न्यूज़ में अवां सभिनी खे भलीकार चऊं पिया। हक़सत न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं पिया दौलतपुर सिफन खां। दौलतपुर तालको दौलतपुर सिफन बहाल कयो, सवें माण्हुनि खे दरबदर करणु बंदि कयो। तालके दौलतपुर बहाली कमेटी जे अॻुवाननि दौलतपुर भरिसां हर ॻोठ में मुहिम तेज़ करे छॾी। उन हवाले सां दौलतपुर तालको बहाल जिदोजहद कमेटी जे अॻुवाननि इंजीनियर अब्दुल करीम अबड़ो, हाजी यार मोहम्मद अबड़ो, गुलाम मुस्तफ़ा जूणेजो, फ़कीर हक नवाज़ कलंदरीअ पारां ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ ओठो फ़ैदा, जिते ॻोठ जे नेक मर्द हाजी ख़ालिद ओठो जी सदारत में गॾिजाणी ॻोठाई वई। जॾहिं त ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाननि चयो त दौलतपुर सिफन खे तालके जो दर्जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पहिरीं हुकूमत दौर में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ॾिनो, जेको 20 साल तालको रहियो, जेको सरकारी कमनि कारनि में सफ़री सहूलतनि समेत काफ़ी सहूलतनि जो ज़रियो रहियो। ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ तालके दौलतपुर सिफन जी हज़ारे अवाम सां नाइंसाफ़ी करे तालको दौलतपुर ख़तमु करे तालको काज़ी ज़ियादती आहे। उन्हनि वधीक चयो त ॿी सूरत में असां सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदासीं। रिपोर्ट कराए फ़कीर हक नवाज़ कलंदरी, हक़सत न्यूज़, दौलतपुर सिफन। असांजे पाड़े जे ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ ओठो जा ॻोठाणा, अस्सलाम वालेकुम, या अली मदद, हक मौजूद, फ़दा मौजूद। साईं, असां हिते हाज़िर थिया आहियूं तालको दौलतपुर जी बहाली जे जिदोजहद जे बारे में। तव्हां सभिनी खे पिणु मालूम आहे त तालको दौलतपुर 1999 धारे दुनिया जी अज़ीम तरीन ख़ातून मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे दौर में तालको दौलतपुर क़ाइमु थी। तक़रीबन 20 साल तालके लेवल जे जेके बि सरकारी कारवाहवार रेवेन्यू हुजे या ॿिया खाता हुजनि, उन्हनि में बहितरीन सहूलियतुनि वारी कारकर्दगी असांजे तालके दौलतपुर मुहैया कई। पर मोहतरमा जी शहादत खां पोइ असांजो तालको रद्द कयो। उन हवाले सां तालको दौलतपुर असांजो बुनियादी हक़ आहे। थींदो वञे आहे त यूसी मां टाउन प्रोमोट थींदी आहे, टाउन मां तालको, तालके मां ज़िलो। सभिनी ॻोठाणनि जे तवसुत सां ऐं असांजे तालके जी हदूं जेके हुयूं, किथे मनहड़ो ॻोठ, किथे दोदो बुघियो, किथे दादरो पीर, ऐं उन खां अलावा ॿिया सवें ॻोठनि जा हज़ारे बल्कि लख ॾेढ अवाम खे सहूलियतूं हुयूं। 20 साल तालको हुयो त जेके बि हिन जूं बाउंड्रीज़, जेके बि जाग्राफियाई हदूं, रेवेन्यू जूं हदूं हुयूं, पूरे अवाम खे राज़ पियो ऐं माना ख़ुशी हुई त तालको दौलतपुर आहे। त उन जी बहाली लाइ असां कोशिशि कयूं पिया, तव्हां असांजो साथ ॾियो पिया। असां इन सिलसिले में पीपल्स पार्टी जे चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, को चेयरमैन मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब, सिंध जे वज़ीर आला मोहतरम सैयद मुराद अली शाह साहब, सिंध जे वज़ीर बल्दियात मोहतरम सैयद नासिर हुसैन शाह साहब, सिंध जे वज़ीर रेवेन्यू मखदूम साहब, ऐं असांजे हिन PS 40 जे हमदर्द रहनुमा मोहतरम PP रहनुमा मोहतरम सरदार खानमन डायरी साहब, जिन खे गुज़ारिश कयूं था त असांजो बुनियादी हक़ सहूलियतुनि वारो तालको दौलतपुर जल्द अज जल्द बहाल कयो।